अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अलैहि व आलिहि वसल्लम अऊज़ु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जड़ी मावासी दियो रब यस्सिर वला तुअस्सिर तमिम बिल ख़ैर। मुंहिंजा रब आसानी करे मुश्किल न कर ऐं मामले जी पुॼाणी कर बहितर नमूने। तमामु सुठी दुआ इहा। अॼु इंशाअल्लाह ताला असां सिखूं था पिया आयतूं 30 खां 39 ताईं, जंहिंमें हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ख़लक़त बाबति ईंदो। अलाह पाक ख़लीफ़े लफ़्ज़ जो ज़िक्र कयो आहे ऐं इब्लीस जो ज़िक्र आयो आहे। उहो छा आहे, अज़ाज़ील केरु हो। हिन में अदी असांजे रुख़साना भुट्टो जी वॾी महिरबानी। हिन में मुंहिंजी ग़लती थियल आहे हिकिड़ी, हिन खे मां पेश ॾिनल हो। इहो तमामु अलिफ़ सां इहो न थिए आहे। इहो हिते अलिफ़ अल ॾिनल हो सूरत में बि ऐं हिते बि, जंहिंजे करे इहो ग्रामेटिकली ग़लति हुयो। अदी ॾाढी सुठी पॉइंट कई ॻाल्हि, महिरबानी जज़ाकिल्लाह, अल्लाह से हुनजो भलो करे। ठीकु आहे। हाणे हीअ आहे सूरतुल बक़रा ते, ऐं हीअ थींदो सूरतुल मदनिया ते, मदनी सूरत आहे। ऐं सूरतुल सानियत माना 2 नंबर सूरत। ठीकु आहे। हिन में ग्रामेटिकली हिन जो पंहिंजो कॉम्बिनेशन आहे, हिन जो पंहिंजो कॉम्बिनेशन आहे। हिन खे मुदाफ़ मुदाफ़िले चइबो आहे। हीअ न सिफ़त मौसूफ़ या नियत मनूत, इहो असां अॻिते ॾेई सघंदासीं इंशाअल्लाह ताला। ठीकु। 1 खां 5 आयतूं परहेज़गारनि जी ॻाल्हि, उहे भलाई आहे उन्हनि जे लाइ। 2 आयतूं अलाह पाक चयूं, 6-7 काफ़िरनि जी ॻाल्हि कईसीं। 8 खां 20 मुनाफ़िक़नि जी ॻाल्हि, धोखे वारा। 21 खां 24 ताईं समूरी इंसान ज़ात खे चैलेंज त का बि हिकिड़ी क़ुर पाक जहिड़ी आयत आणे ॾेखारियो न। 25 खां 29 पोइ मोमिननि खे ख़ुशख़बरी, उन्हनि जे लाइ छा आहे अलाह पाक रखियो। जेको मुतक़ी थींदो, जेको ईमान आणींदो, जेको अलाह जो चवणु मञींदो, जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी मञे, उन ते ईमान आणे, उन जे हुकमनि ते अमल कंदो, ईमान आणींदो ऐं अमल सालिह कंदो। छड़ो ईमान न आहे, छड़ो अमल सालिह बि न आहे, ॿई गॾु आहिनि। ईमान पहिरियों, अमल सालिह पोइ। ठीकु। उन लाइ कहिड़ो ख़ुशख़बरी आहे, उहो ॾिठोसीं। पोइ वरी मच्छर जो मिसाल अलाह पाक ॾिनो, त अलाह पाक इन में को हर्ज न आहे उनखे जो कोई बि नंढे में नंढो कंहिं ॻाल्हि जो मिसाल ॾिए। सभु अलाह पाक जी ख़लक़त आहे, अलाह पाक को हिन में न आहे। 28 29 ताईं असां 29 ताईं पढ़ी आयासीं। थोरो 28 ऐं 29 खे वरी हिकिड़ो रिपीट था कयूं। 28 नंबर जेका हीअ आयत आहे न, इनखे तमामु घणो ज़हन में रखणु खपे। अलाह पाक जा लफ़्ज़ जेके आहिनि न, असां पाण में जॾहिं कंहिंखे ॻाल्हाईंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, त असांजो जेको ज़हन में हूंदो आहे न, उहो हिकदमि ॿिए ते मथां थापे छॾींदा आहियूं त उहो उनखे ॻाल्हि मञे। ऐं जेको ॿियो असांखे ॿुधाइणु चाहींदो आहे, उनजे लाइ असांखे टाइम कोन हूंदो आहे। अलाह पाक जो पंहिंजो तरीक़ो कहिड़ो आहे। अलाह पाक खे ख़बर आहे त काफ़िर नथा मञनि, अलाह पाक खे ताक़त कान्हे का काई, पर अलाह पाक जा लफ़्ज़ क़ुर पाक में ॾिसो न। अलाह पाक चवे छा थो इनकार करण वारनि खे, नबीअ जो, अलाह जे क़ुर पाक जो कहिड़ो माना, कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, कहिड़ी तरह त इनकार कयो अलाह जो। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह माने सिधो त असां ॻाल्हाइजे न, साम्हूं कंहिं माण्हू सां मुखातिब थिजे, ही ता उन जो आहे, तव्हां उहे न, उहे कीअं था इनकार कनि न, तव्हां सिधो इनकार करण वारो कीअं था इनकार कयो अलाह जो वकुंतुम, ऐं जॾहिं त कुंतुम अमवातन, तव्हां हुयो मोल बेसहा नापेद मोल। जेका माना अलाह पाक पहिरीं ॻाल्हि त जेका रूह पैदा कया, पोइ उनखे वरी सुम्हारे छॾियईं। ठीकु, कंहिंखे ख़बर ई कोन्हे। पोइ अलाह छा कयो, फअहयाकुम, पोइ मूंखे ज़िंदगी ॾिनई। हाणे ज़िंदगी कंहिं थड़ी ॾिनई, माउ पीउ जे थ्रू ज़िंदगी ॾिनई। पोइ अलाह पाक छा थो चए, सुम युबीतुकुम, वरी तव्हांखे मौत ॾींदो, सुम युहयीकुम, ऐं वरी तव्हांखे जीआरींदो। कंहिंखे युहयीकुम, तव्हांखे, माना सिधो तव्हांजी ॻाल्हि थो करे। तव्हां सुम इलैहि तुरजऊन, ग़लती पहिरीं बि करेक्शन न थी आहे। ऐं वरी तव्हां ॾांहुं मोटाए वेंदो। हाणे इहो आहे तव्हांजी पूरी ज़िंदगी जो तत्व अहवाल। पोइ तव्हां अलाह ते यकीन कोन था कयो, अलाह जो इनकार था कयो। पहिरीं त तव्हां कुझु कोन हुयो, वरी तव्हांखे पैदा कयईं, वरी तव्हांखे मारींदो। मां त कोन थो मञा त मारींदो। जेकॾहिं मां नथो मञा त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो। मुंहिंजे साम्हूं हेतिरा माण्हू मरनि था पिया, हेतिरा माण्हू ज़िंदगी में आया आहिनि, सभु मरी विया।
मां कीअं थो चवां त मां न मरंदुसि। हा सुम युहयीकुम, पोइ अव्हांखे जीआरींदो, इहो मां मञा थो त मारींदो जीआरींदो, सुम इलैहि तुरजाउन, असां उन ॾे बि माना असांखे वञिणो पवंदो। पर जेके नथा मञनि उहो वरी पोइ हिसाब किताब। इहा ई त ॻाल्हि आहे। सुम युहयीकुम, इन ते ई त ॿियनि जो इनकार हुयो आहे काफ़िरनि जो, त असांखे पोइ कीअं जीआरींदो। सूरह यासीन जो आख़िरी रुकू त पढ़ी ॾिसो। हा हा वदरब लना मसलहुम वनसिय ख़ल्क़हुम, असां लाइ था चवनि त कीअं हुनखे जीआरींदो जॾहिं त पंहिंजी ख़ल्क़ ते विसारे छॾी अथऊं। इहो इन सां कनेक्शन आहे। ठीकु। पोइ अलाह पाक ते ॿिया मिसाल बि ॾिना आहिनि। ठीकु आहे। कुम जेको लफ़्ज़ आहे न अटैच प्रोनाउन, इन सां ॻाल्हाईंदासीं, तमामु एॾो केॾो अहम आहे। कम अज़ कम तव्हां जेसि ताईं सिखूं कुम जो ग्रामर, अॼु छड़ो हिकिड़ी ॻाल्हि खणी हलूं त भई एतिरा साल सारा दफ़ा जो कुम 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 आयो आहे, त भला इनखे सम्झूं न। माना इहा का अहमियत आहे न हिनजी। इहो सम्झंदासीं त खोड़ ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। कुम माना तव्हां साम्हूं लाइ चइबो आहे। ठीकु। पोइ अलाह पाक 29 आयत में वरी छा चयो, उहो ई अलाह वाह जंहिं पैदा कयो तव्हांजे फ़ाइदे लाइ दुनिया ज़मीन में हर शइ। वरी मुतवजह थियो आसमान ॾांहुं, पोइ बराबरि बीहारियईं उनखे 7 आसमान करे, ऐं उहो अलाह सभु शइ खे ॼाणंदड़ आहे। हाणे इहो अलाह इन में तव्हां इनकार था कयो, जंहिं तव्हां लाइ ज़मीन में बि शयूं सभु पैदा कयूं, आसमान ॾे मुतवजो थियो, हुनखे 7 आसमान बणाए छॾियईं। ठीकु आहे। ऐं उहो सभु शइ खे ॼाणंदड़ आहे। हाणे छा आहे, इहो 7 आसमान आहिनि न, 7 जो नंबर ख़ासि हिकिड़ी वॾी हिकमत वारो नंबर आहे। 7 उमिरि में तवाफ़ जा चकर थींदा आहिनि, सही में 7 आहिनि। 7 आसमान, 7 ज़मीनूं बि आहिनि। तव्हांखे हदीस मुबारक इहा खणी ईंदुसि मां अॼु हिन में ॾिसंदा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 7 आसमाननि जो ज़िक्र कयो आहे, 7 ज़मीननि जो ज़िक्र बि कयो आहे। ऐं हिकिड़ी वीडियो आहे ॾाढी सुठी ज़बरदस्त, अल्लाह इन कॉस्मोस, उन ॾाढो उन्हनि ज़बरदस्त इहो सम्झायो आहे त 7 ज़मीनूं कीअं आहिनि। बहरहाल उन्हनि जी पंहिंजी रिसर्च आहे, कॾहिं इन ते बि डिस्कस कबो इनशा ताला। पर कुम इहो। हाणे अॼु असां पंहिंजी आयतुनि ते हलंदासीं 30 खां 39 इनशा ताला। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ख़लक़त उन में ज़िक्र ईंदो, ख़लीफ़े जो ज़िक्र ईंदो, पोइ अॻिते छा थो थिए उहो ईंदो इनशा। 30 आयत अॼु असांजी पंहिंजी। वइज़ क़ाल रब्बुक, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं माना यादि कयो, या ईअं चइजे जॾहिं, वइज़ माना जॾहिं, इहो छाजे लाइ मादी लाइ ईंदो आहे। इज़ा हूंदो मुस्तक़बिल लाइ, इज़ मादी लाइ, मादी लाइ। जॾहिं चयो रब तुंहिंजे, क क ओॾे कुम हो माना तव्हां, क माना तूं तव्हांजे। वइज़ क़ाल जॾहिं चयो रब क तुंहिंजे रब लिल मलाइकत। हाणे नबी अल्लाह पाक नबी करीम सां थो ॿुधाए त जॾहिं चयो तुंहिंजे रब कंहिंखे, लिल मलाइकत मलाइकनि खे, इन्नी जाइलुन त बेशक आऊं। हाणे हिते जेको इन्नी लिखियलु आहे न, हीअ इन ऐं या आहे, ये माना या माना मुंहिंजे लाइ ईंदो आहे मां, क माना तूं, या माना मां। पर छा आहे काफ़ी तर्जुमनि मां ॾिठो न, हाणे इन्ही में बेशक ख़तमु था करे वञनि, चयो मलाइकनि खे त आऊं मुक़ररु करण वारो आहियां। क़ुर पाक जो तर्जुमो जॾहिं थिए त उन में तर्जुमो सफ़ा मुकमिल सही कोन थो थी सघे कंहिं बि ॿोली में। अरबी जो सिंधी में, अंग्रेज़ी में, उर्दू में, फारसी में, कंहिं बि ॿोली में न थींदो सही तर्जुमो। पर छड़ो अरबी जी ॻाल्हि न आहे, सिंधी जो तर्जुमो अरबी में सही थी न सघंदो। हर ॿोली में कुझु पंहिंजा शयूं थींदियूं आहिनि जेके उन ॿोली में ई सूट कंदियूं आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त कम अज़ कम हीअं थोरी ग़लती थी वञे खणी लफ़्ज़नि जी हेॾे होॾे, पर हिकिड़ो लफ़्ज़ बाक़ाइदो हुन में मौजूदु आहे क़ुर पाक में, उन जी माना त कम अज़ कम लिखणु त खपे न। इन करे इन्नी बेशक आऊं जाइलुन मुक़ररु करण वारो आहियां, छा फिल अर्द ज़मीन में ख़लीफ़तन, ख़लीफ़ो। ठीकु आहे। पोइ तॾहिं छा चयऊं मलाइकनि, मलाइकनि चयो, ॾिसो ही रंग में लिखियो पिया हो, तव्हां पोइ ॾिसजो वरी, चयऊं त छा, ओही अलिफ आहे, ही अलिफ चइबो आहे हिनखे हर्फ इस्तफाम, माना सुवाल करण वारो हर्फ। चयऊं त छा ठाहींदे अतज अल फी हा, इन मंझि या मंझसि, हा छो हा, फी हे छो न आहे, हे माना हुन जो, हा माना मोहनस जी ॻाल्हि, चाहे त अर्ध जेको लफ़्ज़ आहे न ही मोहनस आहे। इन में ज़मीन में ठाहींदे
ख़लीफ़ो छा कंदो जेको फसाद कंदो युफ़्सिदु फ़ीहा उन में यसफ़िकु ऐं वहाईंदो छा अदमा अमन रत नाहक रत वहाईंदो हिनखे बिलो हुजणु खपे दिमाग़ उहो रत हिन में गॾिजी वियो न हीउ बिलो हुजणु खपे बहरहाल ऐं रत छा वाहींदो नाहक रत त मुस्लमाननि खे फॉर एग्ज़ाम्पल उहे बि त वाहंदा न क़ुर्बानी कजे थी या ॿियो कुझु आहे उहो रत न माण्हुनि जो बेगुनाह नाहक फसाद करे रत वाहिनि ठीकु आहे ऐं पोइ वरी अलाह पाक चए थो वनाहनु सभु बेह त चए थो त मलाइकनि छा चयो ऐं मलाइकनि छा चयो रत ऐं असीं नहनु माना असीं नुसब्बिहु असीं तस्बीह बयानु कयूं था ॾिसो हक़ीक़त में छा ही नून नहनु मां निकितल आहे हुनजो शॉर्ट फॉर्म आहे मुदारे फॉर्म में जॾहिं इहो ईंदो आहे त नु करे चइबो आहे इहो अॻिते सम्झिबो हिनखे पर हिन जो मतिलबु बि असीं ईअं आहे असीं तस्बीह कयूं था पिया जेकॾहिं हिते नहनु लिखियलु न हुजे आई त अलाह क़ुर पाक ईअं बि अची सघे पियो यसफ़िकु दिमाअ नुसब्बिहु बिहम्दिक ॻाल्हि सही थी वञे असीं तस्बीह कयूं था तुंहिंजी क माना बिहम्दिक क माना तुंहिंजी नुक़दिस लक जेको साराह कयूं था बिहम्दिक नुक़दिस लक ऐं असीं पाक मञूं था तोखे क त इन में इहो बि काफ़ी हुओ पर हीउ जेको नहनु आहे न माना एॾो हिनखे वधाए थो पियो बाक़ाइदे एम्फसाइज़ ॾींदो आहे त यानी असीं तुंहिंजी तस्बीह कयूं था पिया ऐं असीं तुंहिंजी बाक़ाई बयानु कयूं पिया पोइ काल नबी जेको आहे अलाह पाक छा फरमायो काल इहो त मलाइकनि चयो अलाह साईं चए थो पियो त काल इन्नी अलम माला तलम आउं ॼाणंदो आहियां सो तव्हां नथा ॼाणो ऐं छा बेशक हाणे हिकिड़े उस्ताद ॾाढी सुठी ॻाल्हि कई त अॻिते हली हिकिड़ा लफ़्ज़ ईंदा आहिनि तव्हां पाण ॿुधायो था लक़द 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 कान रसूल उस्वन हसना माना उन में बि ईंदो आहे ल ऐं कद ॿई माना कद क़ामत सलात माना उन में यकीननि जी ॻाल्हि ईंदी आहे त उस्ताद क्लास में हिकिड़े सुवालु कयो माना उन में त हिन में इन्ही माना बेशक त आहे पर हिन में तव्हां जेको आहे ॿ ॿिया मतिलब आहिनि माना बेशक बि आहे हिकिड़ो ॿियो मतिलबु बि आहे यानी ॻाल्हि इहा ॾिसबी आहे त फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं को माण्हू अहिड़ो ॻाल्हि करे थो पियो जेको तव्हांखे चए यार त मां सही ॻाल्हि थो कयां पर ज़रूरी न आहे त तव्हां हुनखे मञो ठीकु आहे न मां जेकॾहिं मेडिकल जी का ॻाल्हि कयां त अदा हिन दवा में का दवा ॾिसूं था मां चवां हिन दवा जो हे असरु थींदो या हे नुक़सानु आहे मूंखे तव्हां को मां को पुछंदो यार तोखे कीअं ख़बर पई छो मां चवां था बेशक हिन में इहो या पर न बेशक ते बि शक थींदो ठीकु आहे न पर जेकॾहिं डॉक्टर तव्हांखे उहा ॻाल्हि ॿुधाए त तव्हांखे शक ई न थींदो तव्हां न चवंदो त यकीन ॾियो तूं सही थो चए न ईअं न थींदो माना हुन हाणे त उस्ताद चवणु इहो त कमाल आहे अलाह पाक जो अलाह पाक क़ुर में चयो आहे ज़ालिकल किताब ला रैब फीह इन में जेका ॻाल्हि थी आहे को शक कोन्हे को पर जॾहिं कंहिंखे ॿुधाए थो पियो त वरी बि अलाह पाक चए थो त इन्नी बेशक मां हुननि खे बि चयईं मलाइकनि खे त बेशक मां न त मलाइकनि खे छा ख़बर नी त जेको अलाह खे इल्मु आहे ॿियनि खे कोन्हे पर क़ुर पाक जो इहो हिकिड़ो तमामु मौजज़ो आहे इहो बि त यानी ॻाल्हि अलाह पाक करे थो त जीअं माण्हुनि खे सम्झ में अचे त बेशक चवण सां यानी अलाह पाक पंहिंजी बि ॻाल्हि कई त मां इहा ॻाल्हि कयां थो ऐं हिन में कोई शक कोन्हे को सुभाणे अलाह ॿी ॻाल्हि इहा आहे इनखे असां ग्रामर में अॻिते सम्झंदासीं त काल जॾहिं ईंदो आहे त माना काल कंहिं हिते काल जॾहिं चयो रब चयो न त रब छा चयो इनखे चइबो आहे मक़ौल कौल जेका शइ उन चई उनखे मक़ौल कौल चइबो ठीकु तीअं काल अलाह पाक वरी हिते छा चयो इन्नी आलम माला त आलम काल चयईं छा उहा जेका ॻाल्हि चयईं उन अरबी में चइबो मक़ौल कौल अल्लाह चयो इन्नी आलम माला त आलम इहो बि इंशाल्लाह सिखंदासीं पर थोरी थोरी ॻाल्हि ज़हन में हलंदी हले ठीकु थियो हाणे अॻिते था हलूं हिकु टीं ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि अलाह पाक जॾहिं चयो त इन्नी आलम मा ला तअलमून ठीकु आहे इन खां पहिरीं मलाइकनि छा चयो मलाइकनि चयो त तूं हुते पैदा कंदे ज़मीन में जेको फसाद कंदा ऐं रत वाहींदा नाहक उहो उन्हनि खे कीअं थियो छा आहे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त मलाइक आहिनि त ख़ुदा जे
हुक्म जी पाबंदी करण वारा, पर मलाइक जिन ऐं इंसान टे मख़लूक़ात उहे जे आक़िल आहिनि, उन्हनि खे अकुल आहे। ॾिसो मलाइकनि चयो छा, नहनु असीं, ऐं जेको मां ऐं असीं चवे न उहो अकुल वारो आहे। अकुल त जानवरनि खे बि आहे। तव्हां भले जानवर कहिड़ो बि बीठो हुजे, मथां पथर मथां खणो त भॼी वेंदो, अकुल न हुजे त किथां भॼंदो? या ख़बर आहे हुनखे बुख बि लॻे थी, उहो ॿार बि ॼणे थो, जानवर आहे, वण आहे, कुझु आहे, ईअं पंहिंजो पंहिंजो अकुल आहे। ॿुध पिरंदा जेको बि आहे, माना जेके साह वारा जेके चइजे थो जानदार, उन्हनि हर कंहिंखे अकुल आहे, पर उहो महदूद आहे। उहे असां न चई सघंदा आहिनि, मां न चई सघंदा आहिनि। टे जेके आक़िल मख़लूक़ात आहिनि उहे मां ऐं असीं चई सघनि था। क़ुर पाक जी मिसाल आहे हिन में, असीं तुंहिंजी इबादत कयूं था। त हुननि हेठि ॾिठी, अॻे इन खां पहिरीं किताबनि में अचे थो त जिन्नात जी जेका ई उहा मख़लूक पैदा थियल ई, उहे फसाद कंदा हुआ एतिरे क़दुरु जो जॾहिं हिकिड़ी केतिरो एतिरो वधीक उन्हनि फसाद कयो जो हज़रत माना रब साईं रब साईं न ॻाल्हाए त सिंधी थो न, अंग्रेजी त नथो ॻाल्हाए, ॻाल्हाए सिंधी त असां ॻाल्हाईंदा आहियूं। सॉरी, मूंखे पास कयूं था हिकिड़ो सेकंड, पास रिकॉर्डिंग। हज़रत जो आवाज़ ही नथो अचे अब्दुल रशीद। अच्छा, असीं सभिनी खे म्यूट कयो त थी सघे त मां म्यूट थी वियुसि। पाण हलूं था हिन आयत ते आहियूं पाण त मलाइकनि जॾहिं चयो त जेको तूं ठाहींदे हेठि वञी फसाद कंदा, उनजो सबबु इहो त हुननि जिन्ननि जी मख़लूक अॻे जेका अलाह पाक पैदा कई, उन ॾिठी, उन्हनि फसाद कया पे, पाण में विढ़ंदा हुन पाईंदा जेको हूंदो। उन खां अलावा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हुई, उहा कहिड़ी अॻिते ईंदी, इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे उहा। आयत थी अचे पोइ अलाह इहो जॾहिं गुफ़्तगू थी, अलाह पाक उन्हनि खे चयो मलाइकनि खे त मां पैदा कंदुसि ऐं मां ठाहींदुसि माना ख़लीफ़ो। हुननि चयो त उहो कीअं ठाहींदे, इहा ॻाल्हि थी। पोइ अलाह पाक चयो त तव्हां नथा ॼाणो जेको मां ॼाणा थो। हाणे नेक्स्ट स्टेप आयो, अलाह पाक छा थो चए, अल्लम, ऐं सेखारियो अलाह पाक आदम अल अस्मा कुल्लहा, अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा, ऐं सेखारियो अलाह पाक आदम अलैहिस्सलाम खे नाला समूरा सभिनी शयुनि जा। कुल माना छा, असां चवंदा न कुल, कुल माना सभई, कुल ई माण्हू। पोइ थुम अरदहुम अलल मलाइकत, पोइ छा कयईं, आॾो रखियईं उहे शयूं मलाइकनि जे। पोइ छा चई, फ़क़ाल, पोइ चयईं अंबिऊनी, कंहिंखे चई मलाइकनि खे, त ॾसियो मूंखे, अंब माना अंब माना ॾसियो, ख़बर ॾियो, ॾसियो मूंखे बि अस्माए हाउलाए, नाला हिननि जा। हाउलाए माना प्लूरल थींदो आहे, हाज़ा हाउलाए, ठीकु आहे, या हाज़िही हाउलाए। इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो, तव्हां तस्बीह बिल्कुलु कयो था, तव्हां मुंहिंजी तारीफ़ बि कयो था, तव्हां मुंहिंजी पाकाई बि बयानु कयो था, पर हिन जा नाला ॿुधायो। हाणे नाला हुनखे किथां ईंदा उहे? पोइ छा कयो, उन्हनि छा चयो, कालू, उन्हनि चयो, सुभानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना, पाक आहीं तूं, पाक आहे तुंहिंजी ज़ात, तूं अलाह, मलाइक सिधो अलाह सां ॻाल्हायो आहे, सुभानक माना पाक आहीं तूं, ला इल्म लना, असांखे को इल्मु कोन्हे, इल्ला मा अल्लमतना, जेको तो सेखारियो आहे, जेको तो ॿुधायो आहे, उहो असांखे ख़बर आहे। इन्नक, बेशक तूं, हाणे उन्हनि में छा, इन्नक बेशक तूं, अंतल
अलीमुल हकीम। क बि तूं आहे, अंत बि तूं आहे। इन क बेशक तूं ई आहीं ॼाणंदड़ हिकमत वारो, ॿियो कोई न आहे। ॿ दफ़ा जॾहिं ॻाल्हि आई न, माना बेशक तूं त को ॿियो बि थी सघे थो, बेशक तूं ई आहिनि वारो न, बेशक तूं माना फ़क़ति तूं ई आहीं ॼाणंदड़ हिकमत वारो। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि उहा इहा त हिन खां अॻिते जेको आयत में हलंदासीं न, उहो हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो, उन लफ़्ज़ खां पहिरीं हिन लफ़्ज़ खे ॾिसणो आहे। अलाह पाक चयो त मलाइकनि खे ॾाढो शयूं रखियईं, त पोइ चयईं छा, अंबे नी ॾसियो मूंखे। हिन में अंडरलाइन थियल अथव, हिन खे नोट कजो, तमामु अहम ॻाल्हि आहे। फ़क़ाल पोइ चयईं अंबिऊनी ॾसियो मूंखे, मलाइकनि खे चई मूंखे ॾसियो इहे नाला। हुननि चयो त असांखे त ख़बर न आहे, जेको इल्मु ॾिनो आहे बेशक तूं ई पाक आहे। हाणे अॻिते था हलूं। पोइ अलाह पाक कंहिंखे थो चयो, आदम अलैहिस्सलाम खे, काल या आदम, हे आदम, अंबे हुम, ओही फ़र्क़ु आहे, ॾस इन्हनि खे। अलाह पाक ईअं कोन चयोसि त मूंखे ॾस, जीअं मलाइकनि खे चई, इन्हनि खे ॾस। छो जो अलाह पाक खे ख़बर हुई, हुन पाण हुनखे सेखारिया त हुनखे छा ॿुधाईंदो, इन्हनि खे ॾस, जिन खे इल्मु कोन्हे उन्हनि खे ॾस। बि अस्माइहिम, नाला इन्हनि शयुनि जा। इहो नोट कयो, अंबे ऊनी, अंबे ओ, अंबे हुम, ठीकु थियो। पोइ जॾहिं वरी अचे थो वक़्तु फलम्मा अंब अहुम बि अस्माइहिम, वरी आयो अंब अहुम। अंब अहुम छा आहे, जॾहिं ॾसियाई खेनि, कंहिंखे खेनि माना मलाइकनि खे, अंब अहुम, अंबे ओनी, अंबे हुम, अंब अहुम, ॾसियाई मलाइकनि खे नाला उन्हनि शयुनि जा। पोइ काल, पोइ अलाह पाक चयो, अनम, छा मां न चयो तव्हांखे, छा माना आदम छा, अकुल लकुम, लकुम माना तव्हांखे, छा न चयो मां तव्हांखे, इन्नी आलम, बेशक आऊं ॼाणंदो आहियां, ग़ैब समावात वल अर्द, कुझ आसमान ऐं ज़मीननि जो, व हाणे हिते अचे थी पई ॻाल्हि, अलम ऐं ॼाणंदो आहियां, इहा अलाह पाक ॿी ॻाल्हि कई, माना उन सां गॾोगॾु ॿी ॻाल्हि, उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो करे, मा तुबदून व मा कुंतुम तक्तुमून, मा तुबदून व मा कुंतुम तक्तुमून, जेकी पधिरो कयो था ऐं जेकी लिखायो था उहो सो बि। छा पा लिखाइनि, छा पा पधिरो कनि, पधिरो त तस्बीह कयूं या इज़हार कयूं पंहिंजो, त तूं हुनखे खीफ़ थो बणाई, पर कहिड़ी शइ पा लिखाइनि, उहो मुफ़सरनि जो इहो ख़्यालु आहे त माना उन में इहो थी सघे थो पियो त फॉर एग्ज़ाम्पल जीअं यानी हिकिड़ी ॻाल्हि इहा थींदी आहे न, त छा हो त जॾहिं इहा ख़लक़त जो ज़िक्र थिए पियो, किताबनि में कुझु में लिखियलु आहे त हिकिड़ी मिटी ज़मीन जी ईंदी, आदम अलैहिस्सलाम ठहंदो, एक्टिविटी हले पई, त उन्हनि ज़िक्र क़ुर पाक ईअं लिखियो आहे त शैतान जो अॻिते ज़िक्र हली ईंदो, त शैतान खे अॻे खां परेशानी थिए पई त अलाए छा पियो थो थिए इहो पियो। त जॾहिं अलाह इहो ज़िक्र कयो त ख़लीफ़े जो, त माना हुननि खे ईअं ख़्यालु थिए पियो त ॿी का बहितर मख़लूक न आहे जेका फ़साद न करे उन्हनि खे ख़लीफ़ो ठाहियो वञे, जेको अलाह पाक ख़लीफ़े जी जेको बि ज़िक्र करे थो जंहिं बि क़िस्म सां, पर इहा मख़लूक कीअं थी सघे थी पई ख़लीफ़ो जेके अलाह पाक ठाहे थो पियो, इहा शइ हू ईअं ज़ाहिर त कोन पिया करे सघनि, हू त फ़क़ति ईअं चई सघनि था पिया त असां तुंहिंजी तारीफ़ कयूं था पिया, पर हुननि ईअं न पई चई सघो, छो जो उहो एतिराज़ में अची वञे, एतिराज़ त मलाइका करे कोन था सघनि, पर उन्हनि जी माना अलाह पाक चए थो त उन्हनि खे माना जेको मुफ़सर चवनि था पिया त थी सघे उहो इहो ख़्यालु हुयो न लिकाइनि पिया, वल्लाह आलम इहो केतिरे क़दुरु सही आहे, असां नथा चई सघूं, ऐं इहा असांजे सोच खां घणो मथी थी सघे थी पई, त मलाइकनि जी सोच छा आई, मलाइकनि खे केतिरो इल्मु हुयो, अलाह पाक उन्हनि केतिरी इजाज़त ॾिनी, वल्लाह आलम। पर ॻाल्हि इहा क़ुर पाक जी आयत में अलाह पाक इहो ज़रूरु चए थो पियो त ॼाणंदो आहियां जेकी पधिरो कयो था ऐं जेकी लिकायो था, जेकी लिकाइनि पिया, अलाह आलम जी तफ़सीरूं कहिड़ी थी सघनि थी पयूं। अॻिते हलूं था पिया पंहिंजी आयत ते, वरी साॻियो लफ़्ज़ आयो आहे, कहिड़ो,
वैस कुलना ऐं जॾहिं असां चयो, हुते छा चयो पहिरें में, वैस कुलना लिल मलाइकते, चयो मलाइकनि खे छा, इन्नी जाइलुन फिल अर्द, मां ठाहिण वारो आहियां ख़लीफ़ो। हिते अलाह पाक छा थो चए, लफ़्ज़ साॻिया आहिनि। ऐं जॾहिं चयोसीं मलाइकनि खे, ठीकु आहे, छा चयोसीं त उसजुदू ले आदम, सिजदो करियो आदम खे। जेकर हिन जी माना सम्झ में अची वई न, त हुनजी माना बि सम्झ में अची वेंदी। माना ईअं लफ़्ज़ केॾा रिपीट था थियनि। ऐं जॾहिं चयोसीं मलाइकनि खे त सिजदो करियो आदम खे, तॾहिं छा थियो, फसजदू, हुननि कयो सिजदो, इल्ला इब्लीस, सवाइ इब्लीस जे, अबा, इनकार कयो, वस्तकबर, ऐं हुन हठु कयो, तकबुर कयो, वकान मिनल काफ़िरीन, ऐं थी पियो काफ़िरनि मां, इनकार कई। हाणे हिन में थोरो नोट कयो, व इज़ जेको आहे, ही इज़ आहे हिते, इहो मादी लाइ ईंदो, माना इहा शइ थी चुकी आहे। पर जेकॾहिं का थियण वारी हूंदी मुस्तक़बिल में, हुन लाइ इज़ा थींदो आहे। इन लाइ मां 3-4 दफ़ा ज़िक्र कयो आहे हिते, जॾहिं असां आयतूं सूरतूं पढ़ियूंसीं ॿियूं, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ॿियूं, पर मां हुन ते यादि कयो आहे, इज़ा वक़अतिल वाक़िअ, जॾहिं थींदी थियण वारी। इज़ा माना हुन में इज़ा आयो आहे न, इहा मुंहिंजे लाइ मुंहिंजो लफ़्ज़, मां ईअं रेफरेंस ॾींदो आहियां, सूर वाक़िअ में इज़ा आहे न, उहा न थी आहे, अञा थींदी। इज़ा माना मुस्तक़बिल आहे, मूंखां ग़लती पोइ न थींदी आहे। वरी ॿियो हिते यादि कयो, इज़ क़ाल रब्बुक, हिते आहे वैस कुलना, हुते आहे वैस क़ाल रब्बुक। बहरहाल इज़ माना उहा शइ थी वई, मादी, इज़ा माना मुस्तक़बिल। ठीकु आहे। ऐं जॾहिं चयोसीं मलाइकनि खे त सिजदो कयो आदम खे, तॾहिं सिजदो कयो उन्हनि सभिनी सवाइ इब्लीस जे, इनकार कयो हुन, अबा, अबा माना इनकार कयो, वस्तकबर, ऐं तकबुर कयो। इहो केरु हुयो, अज़ाज़ील, उन ज़माने में जिन हुयो। जिन अलाह पाक जे एॾो माना इबादत कई, मोहबत में, या जेको बि अलाह जी हिकिड़ाई में, आजिज़ी में, जो अलाह पाक हुनखे एतिरो दर्जो जिननि में वधाए, मलाइकनि में शामिलु करे छॾियो। हुयो जिन हुई, पर दर्जो जेको हुनखे मिलियो मलाइकनि जो थियो। पोइ जॾहिं वरी मलाइकनि खे इहो हुकुम थियो, त माना हू बि हुन में शामिलु हुयो न। ऐं एतिरो शामिलु हो, जो एतिरो हुनखे इल्मु हुयो अलाह पाक जो हू मलाइकनि खे पढ़ाईंदो, किताब चवनि था। इहा ई ॻाल्हि आहे, मलाइकनि खे पढ़ाईंदो त मलाइकनि खे छा पढ़ाईंदो? माना ॾिसो, हिकिड़ो वॾो निज़ाम आहे अलाह पाक जो। असां अॻिते हली ईंदासीं, काफ़ी ॻाल्हियुनि में इहो ख़बर पवंदी त अलाह पाक जो केॾो निज़ाम आहे हिकिड़ो। ऐं उहो निज़ाम ॾिसो, ताक़त अलाह पाक जे, पर निज़ाम हलाइण वारा केरु आहिनि? उहे मलाइक। उहे निज़ाम हलाइनि था पिया। उन में घणियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं। इंसान जो मौत थिए थो पियो, मौत केरु थो ॾिए? अलाह थो ॾिए, पर अलाह पाण ईंदो आहे छा चई मौत ॾेई वेंदो आहे? न, अलाह पाक जो फ़रिश्तो मुक़ररु थियल आहे, इज़राइल अलैहिस्सलाम। ओ इहो ठीकु आहे न, इज़राइल। हुन खां पोइ क़ुर पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लथो, कंहिंजे हुकुम सां? अलाह जे हुकुम सां। हुकुम त सॼो अलाह जो आहे न। हुन खां पोइ भला ॿियनि नबियनि ते बि जेकॾहिं का ॻाल्हि क़ुर पाक किताब लथा, कंहिंजे हुकुम सां? अलाह पाक जे। पर केरु आयो? हुनजो मलाइका न, हिकिड़ो कंहिंखे मुक़ररु थियल आहे न कमु। हज़रत जब्राईल अलैहिस्सलाम, असां चवंदा मीकाईल अलैहिस्सलाम मींहं जे लाइ आहे। अहिड़े नमूने सां हज़ारे ॿिया कम आहिनि जंहिंजे लाइ बि मुक़ररु थियल आहिनि मलाइका। हाणे जेकॾहिं ॾिसो, का शइ किथे मुक़ररु थियल आहे, त थी सघे थो इहे जन हिकिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, और मीटिंग्स थींदियूं हूंदियूं, सुभाणे कहिड़ी ॻाल्हि करणी आहे, परीं कहिड़ी ॻाल्हि करणी आहे, 2 महीननि खां पोइ छा थियणो आहे, क़यामत में छा थींदो, हीअ शइ ठाहिणी आहे, उहा शइ ठाहिणी आहे। इनखे थोरो तसवुरु कजे। सूरह बुरूज आहे क़ुर पाक जी, उन में हिन जो बुर्जनि जो ज़िक्र आहे त आसमान में आहिनि। के शैतान मथे वञनि था, उनखे मलाइका खे बुर्ज हो था हणनि, इहे गुर्ज़ था हणनि या ॿियो कुझु, त जेके जीअं हू न अचनि मथे। खोड़ ॻाल्हियूं आहिनि सिखण जूं। ऐं सूरत तबारक में ॾिसो, तबारक लज़ी बियदिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुव अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाका मा तरा फी ख़ल्क़िना मिन तफ़ावतिन फर्जिल बसर सुम्बजिल बसर कररतैन क़ल्ब इलैकल बसर ख़ासिन व हसीर। पोइ छा आहे, वलक़द ज़य्यना समाअ दुनिया बिमसाबिह वजअलनाहा रुजुमन लिशयातीन। रुजुमन लिशयातीन,
माना जेके तारा आहिनि उनखे असां ज़ीनत बि बणायो आसमान जी पर उन्हनि खे गुर्द बणनि था उन्हनि खे माना हिकिड़ो निज़ाम आहे त मलाइकनि जो जेकॾहिं उस्ताद थी वियो अज़ाज़ील चइजे उन वक़्तु त पोइ जॾहिं न करे कई त पोइ छा थिए पियो इब्लीस थी वियो इब्लीस माना इब्लास मां निकितल आहे मायूस अलाह पाक ने छा कयो उनखे चओ तूं निकिरी वञ शतन माना जेको आहे थींदो आहे न यानी शैतान बि शतन मां निकितल आहे जॾहिं शैतान खे मिलियो हुनजो नालो ॾिनो वियो माना उहो बि इनकार आहे गुमराही आहे पोइ अलाह पाक वरी हुन में बिस्मिल्लाह रहमान रहीम में जीअं रहीम आहे त असां औज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम पढ़ंदा आहियूं हुन खां अॻु में त पोइ हुन में छा चवंदा आहियूं जॾहिं पनाह घुरंदा आहियूं अलाह पाक जी शैतान खां त छा चवंदा आहियूं औज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम रजीम माना तड़ियल मरदूद अलाह पाक जो जॾहिं हुन इनकार कयो ऐं तकबुर कयो त थी पियो काफ़रनि मां पोइ अलाह पाक हुनखे इब्लीस थो चवे पियो उहो शैतान थी वियो रजीम थी वियो तड़जी वियो मरदूद थी वियो रद थी वियो अलाह पाक जे रहमत मां तड़जी वियो मायूस ख़तमु थी वियो ठीकु थियो चवनि था पिया ही उस्जदू ऐं तस्जिदू ऐं उस्जदू हे ॿ शयूं आहिनि जेके सिखणु खपनि ही जेकॾहिं हफ़्ज़तुल वसल थींदो आहे हिनखे कीअं पढ़िबो लिल मलाइकतिस जुदू या पढ़िबो उस्जुदू इनजो ग्रामर जो तरीक़ो आहे उहो असां अॻु में सिखिया आहियूं त टे अखर ते जेका निशानी हूंदी उहा हमज़तुल वसल खे बि आहे जेकॾहिं उतां पढ़णो हुजे त ऐं हीअ आहे अबा वस्तकबर वस हीअ हमज़तुल वसल आहे या वस्तकबर पढ़िबो हमज़तुल वसल ड्रॉप थी वेंदो या हितां पढ़िबो त थींदो इस्तकबर ठीकु आहे अच्छा शाह साहब फरमाए थो आशिक अज़ाज़ील ॿिया सभु सदड़िया मंझा सिक सबील अनती लाल थियो हिन में काफ़ी सम्झ जी ॻाल्हि आई आहे बि शाह साहब जे बैत में आशिक थियो न अलाह जो तॾहिं मलाकनि जे दर्जे ते पुॻो पर उते त पुॻो सिक में त उते पुॻो पर छाकाणि जो इनकार कई पोइ लानती लाल थी लंड थी वियो हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिते तमामु अहम आहे असांजी ज़िंदगी में सिखण जे लाइ शैतान ते तव्हां ॾोह ॾींदा शैतान तव्हां गुमराह कयो आहे शैतान चयो आहे यार मुंहिंजो नफ़्स ईअं थो करे शैतान ईअं थो करे असां शैतान ईअं करायो शैतान जे करे मां काफ़ी ग़लति ॻाल्हियूं कयां थो जेके बि माण्हुनि सां ग़लति रवैया नाइंसाफ़ियूं ज़ुल्म कूड़ बदमाशी चोरी मिलावट माना करप्शन जेका बि आहे यार शैतान वर्गल आहे शैतान खे ॾोह था ॾियूं पंहिंजे नफ़्स खे ॾिसजे ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ो आहे तकबुर शैतान थियो अज़ाज़ील छा मां तकबुर मां माना शैतान थियण लाइ घणी महिनत या कोशिश जी ज़रूरत न आहे की एॾी महिनत करणी कोन थी पए एॾा वठी इबादतूं करणियूं कोन थी पवंदो थी करे हिकिड़ी फ़क़ति करणी आहे ॻाल्हि तकबुर कयो माण्हू शैतान में अची वेंदो माना तकबुर खां केॾो बचणु खपे पहिरीं तबाही इंसान जी तकबुर आहे ऐं उहो अॻिते लफ़्ज़ ईंदा त उन चयो छा इहा ई त ॻाल्हि आहे क़ुर पाक में यानी हिकिड़े हंधि कहिड़ी शइ लिखी पई आहे उनजी वरी ॿी आहे त किथे ॿिए हंधि आहे उनखे कनेक्ट कबो त मानाऊं ठहंदियूं आहिनि असां सूर बकर था पढ़ूं पर उन में अबा वस्तकबर कान काफ़रीन उहो त थी वियो पर इन विच में का ॿी ॻाल्हि कोन थी आहे उहो सूर आराफ़ ॿुधाए थी पई आराफ़ ॿुधाए थी अलाह पाक उनखे चयो शैतान खे जॾहिं मना कई हूंदई न त पोइ चयो कीअं अलाह पाक छा चयुसि काल मा मना का अल्लाह तस्जुद इज़िमरातुक न सॉरी काल मा मना का अल्लाह तस्जुद इज़ अमरतुक अल्लाह चयो तोखे कहिड़ी ॻाल्हि झलियो सिजदे करण खां जॾहिं त मूं तोखे हुकुम बि कयो माना अल्लाह पाक सुखी थो ॻाल्हाए माना मां तोखे हुकुम कयो सिजदे तो पोइ तोखे कहिड़ी ॻाल्हि रोकियो आहे त पोइ छा थो चए थो पियो त चयईं माना इब्लीस चयो अना ख़ैरु मिन आऊं ख़ासि भलो आहियां ऐं हिन इंसान खां भलो आहे जेके तूं मूंखे सिजदे लाइ चयो आहे जेके तूं ख़लीफ़ो थो ठाहीं ज़मीन ते छो भलो आहे पाण ई ॿुधाई ख़लक़तनी ख़लक़त माना तूं मूंखे ख़लक़ कयो आहे त माना तूं ख़लक़ माना नी माना मूंखे ख़लक़तनी मूंखे कयो थी छा ख़लक़ियो थी मिन नारिन बाहि मां ख़लक़तहू मिन तीर ऐं हुनखे मिटी मां ख़लक़ियो अथई मां त हुन खां बहितर आहियां अना ख़ैरु मिन इहो अना ख़ैरु मिन लफ़्ज़ जेको माण्हू चवे या न चवे पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे ॻाल्हाइण ॿोलाइण में
कंहिंसां बि कचहरियुनि में इल्म में सिखण में लफ़्ज़ भले न चवे पर जेकॾहिं नियत अना ख़ैरु मिन अची वई न माना शैतानी में अची वियो पोइ उहा उनखे को फ़ाइदो न ॾींदी भले इल्मु हुजे पढ़ाई हुजे कहिड़ो बि इल्मु हुजे कहिड़ी बि चङाई हुजे का बि ख़ैरु हुजे हिकिड़ा माण्हू आहे जेको ॾिए थो 10 रुपया ख़ैरात ॾिस मस्जिद में थो ॾिए इस्पताल में थो ॾिए पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे थो ॾिए स्कूल में थो ॾिए इस्पताल में त ॾियणु खपे बल्कि असां मस्जिद में घणा ॾींदा आहियूं इस्पतालुनि खे विसारे छॾींदा आहियूं ख़ैरु ख़ैरात कढिजे पहिरियों अज़ीज़ क़रीब खे जेको बीमार आहे जेके स्कूल जी ज़रूरत आहे का ॿिया कपिड़ा लटा ॿियो टियों ऐं इस्पतालुनि खे बि ॾिसिजे मरीज़ आहिनि उते उते वञिजे भले पंहिंजो परायो उन्हनि खे ॾिसिजे का उन्हनि खे ज़रूरत आहे उन्हनि खे ॾिजे ठीकु आहे न ऐं ॿी ॻाल्हि इहा ख़ैरु चङो कढिजे ईद ते मां पंहिंजे भातियुनि जा 4 कपिड़ा जोड़ा ठाराया पुराणा कपिड़ा खणी मां पंहिंजे नौकर खे बि ॾिना पंहिंजे कंहिंखे ड्राइवर खे ॾिना कंहिं ग़रीब में पाड़े ओड़े वारे खे कम वारी माई खे ॾिना जेकॾहिं 4 जोड़नि जी पंहिंजी गुंजाइश आहे हिकिड़ो जोड़ो सुठो नओं छो न की उन माई खे भले पुराणो ॾिजे कम वारी खे उनजे पुट नंढड़े लाइ नओं जोड़ो ठाराए ॾिजे केॾो ख़ुशि थी वेंदी कपिड़नि ते हूअं बि ख़ुशि थींदी पर नओं जोड़ो मिलंदुसि केॾो हिकिड़ो लुत्फ़ अची वेंदो ज़बरदस्त क़िस्म जो मानीअ सां कॾहिं बचियल बि ॾींदा आहियूं उहो बि ख़ैरु आहे पर ताज़ी मानी बि कंहिंखे ॾेई छॾिजे अहिड़े नमूने सां खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके सुठियूं करे सघजनि थी पयूं त ॻाल्हि इहा आहे अना ख़ैरु मिन हिकिड़ो माण्हू ॾिसो था पिया फॉर एग्ज़ाम्पल जेके ख़बर कई पंहिंजी त 10 रुपया 50 रुपया ख़र्चु करे थो उन जी जाइ ते मां 100 रुपयो ख़र्चु कयो त मूंखे वधि में अना ख़ैरु मिन इहा माना पंहिंजी लिखी वठे त इहा तबाही आहे क़ुर पाक सिधी ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे अॻिते हलूं था पिया अलाह पाक चवे थो पियो वकुलना या आदम ऐं चयोसूं ए आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्नत टिक तूं ऐं तुंहिंजी ज़ाल उस्कुन माना टिको ॿ थिया न उस्कुन अंत व अज़ौजुक व तज़ौजुक तूं ऐं तुंहिंजी ज़ाल जन्नत में बेश्त में वकुला ऐं खाओ ॿई ॿिन्ही जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ थींदो आहे क़ुर पाक में तव्हां ॾिसंदो अरबी में जेको थींदो आहे हिकिड़े लाइ वाहिद थींदो आहे न ऐं घणनि लाइ असां चवंदा आहियूं जम बसि वाहिद ऐं जम अरबी में ईअं न आहे वाहिद हिकिड़े जे लाइ जम खां पहिरीं ॿिनि जे लाइ अलॻि लफ़्ज़ आहे ॿिनि जे लाइ अलॻि लफ़्ज़ आहे वकुला ऐं जिते कुल माना खाओ कुला माना तव्हां ॿ खाओ कुलू हुजे हा त तव्हां सभु खाओ त हिते चयो आहे कुला तव्हां ॿई खाओ मिन हा कंहिं मां मिन हा छो आयो आहे मिन हो न आयो आहे मिन हुजे हा त मुज़कर का शइ हुजे हा त पोइ हुजे हा मिन मन अन मां खाओ पर रहो किथे जन्नत में जन्नत छा आहे ओ हीअ मोनस आहे इन करे ईंदो मिन हा वकुला मिन हा उन मां जहां खाओ रगदन हैज़ शैतुमा ठीकु आहे जेतो वणेव उतां मज़े सां खाओ व ला तक़रबा पर ऐं जे बजाए पर चइजे ला तक़रबा न वञो वेझो कंहिंजे हाज़े शजरत हाज़े इशारो कबो हाज़ी इशारो का शजरत जेको आहे हीअ मुअनस आहे न ता जे करे इन करे हाज़ा न आहे हाज़ ही आहे हाज़ हिश शजरत ईअं करे पढ़बो हाज़ हिश शजरत शद आहे न हीअ शमसी लेटर आहे हाज़ हिश शजरत माना हिन वण या ॿूटे जे भरिसां फतकूना मिन ज़ालिमीन त पोइ न त छा थी पवंदो जे वेझो वेंदव त पोइ ज़ालिमनि मां शुमार थींदो तव्हां थी वेंदो कंहिंमां ज़ालिमनि मां ठीकु आहे कुल हिते ॾिसो त ॾिसो कुल माना सभु ठीकु कुला हिकिड़ो थींदो आहे सॉरी कुल माना ही कुल खाओ कुल माना कंहिंखे चइजे खाओ ऐं ही कुला माना तव्हां ॿई खाओ कुलू माना तव्हां टई या 3 खां मथे जेतिरा बि आहिनि इहो थींदो इहो हिनजो 1 2 2 खां मथे उनखां पोइ अलाह पाक छा चयुसि त फज़लहुम शैतान अलाह पाक ॿुधाए थो पियो त पोइ लग़्ज़श या ख़ता कराई कंहिंखां फज़ल हुमा ॿिन्ही खां शैतान
अनहा फअखरजहुमा, पोइ उन में कढियो उन्हनि खे ॿिन्ही खे मिम्मा काना फीही, उतां जितां कया जिते हू रहियल हुया, वकुल नहबितू, ऐं चयोसूं पोइ त छा हेठि लहो, एबित माना लहो हेठि, बादुकुम लिबादिन अदुवुन, माना अवां मां के ॿियनि लाइ दुश्मन थी पवंदा, वेरी थी पवंदा। हाणे हिते हिते आयो आहे एबितू आयो आहे, एबिता न आयो आहे। एबिता हुजा त ॿ ॼणा, एबित हुजा त हिक खे। एबितू माना छो जो हाणे हिते आदम अलैहिस्सलाम पिया ऐं हुनजी माना हज़रत बीबी हवा पिया आहे, माना ज़ौज हुनजी ज़ौजती ज़ौजा ज़ौज हज़रत आदम अलैहिस्सलाम जी, ऐं हुन खां पोइ शैतान पिया आहे, माना टे थी विया न, माना जमो थी वियो, ठीकु थो। ऐं चयोसूं त हेठि लहो बेश तमां अवां मां के ॿियनि लाइ वेरी आहिनि। ऐं पोइ छा आहे, वलकुम तव्हां लाइ छा आहे, फिल अर्द ज़मीन में आहे, मुस्तक़रुन व मताउन इलाहीन। हाणे मता बि असां ॿुधो आहे, मताउन सिंधी लफ़्ज़ आहे, मुस्तक़र बि घणे क़दुरु ॿुधंदा आहियूं। तव्हांजो वॾो मुस्तक़र आहे माना ठिकाणो, रहण जो हंधु। मता माना गुज़र सफ़र जी ॻाल्हि, सफ़र जे लाइ को सामान मता, ठीकु आहे, मालो मता चइबो न। इलाहीन माना मुक़ररु वक़्त ताईं, माना हिकु वक़्तु आहे, उन खां पोइ इहा पाबंदी ख़तमु थी वेंदी, पोइ इहा ज़मीन ख़तमु थी वेंदी, पोइ तव्हांखे वापसि अचिणो पवंदो, पोइ वरी हिसाब आहे, पोइ जन्नत में वञे माण्हू, या उतां ई जितां आयो आहे, या हिदायत न वरितई त जहन्नम में। ही जारे मजरूर जा आहिनि, फिल अर्द, इहो अॻे पढ़ी आया आहियूं असां, हिते बि आहे 37 आयतूं पंहिंजूं आहिनि, पूरो था कयूं। फतलक्का आदम मिर रब्बी, ही छा चयो, मिर रब्बी, नून न पढ़िबो त नून साकिन थी वेंदो, ही चवंदा हीउ रा जो जेको आहे हिकिड़ो इदगाम जो हिकिड़ो कानून आहे, इदगाम कामिल रा जो। फतलक्का, पोइ सिखी वरिता आदम मिर रब्बी, मिर रब्बी, ठीकु आहे, पंहिंजे पालनहार वटां, ही आहे वरी मिर रब्बी ही, पंहिंजे पालनहार वटां, कलिमातिन के लफ़्ज़, फताब अलैहि, पोइ अल्लाह संदसि तौबा क़बूल कई उन्हनि कलिमात जे ज़रिए, ठीकु आहे। इन उहो तवाब रहीम, बेश उहो केरु अल्लाह ई तवाब रहीम, तवाब केरु थींदो आहे, तौबा क़बूल करण वारो, बाझारो रहीम, ठीकु थियो। कुल नहबितू, चयोसूं त लही वञो हेठि मंझांसि, माना जन्नत मां, जमीअन कुलई जेके बि हुया, फइम्मा, पोइ जॾहिं अचे तव्हां वटि, मिनी मूं वटां, हुदन हिदायत, फमन तबिया हुदाय, पोइ जंहिं वरिती, जंहिं इतबा कयो उन हिदायत जो, मुंहिंजी जो, ठीकु आहे, पोइ छा थींदो उन लाइ, फला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, त पोइ को न आहे भउ मथान, हिन खे ग़मींदे रहंदा। जेके उन हिदायत खे वठंदा न, दुनिया में बि फ़ाइदो थींदो, आख़िरत में बि फ़ाइदो थींदो, माना केॾी अहम ॻाल्हि आहे। ऐं हिदायत अलाह जी कीअं वठंदासीं, काॾो अलाह जी हिदायत आई आहे, उहा ई आहे ज़िक्र किताब अलाह पाक जा, किन ते लहंदा, नबियुनि ते, माना नबियुनि खे मञिबो, नबियुनि त कबी, नबियुनि जे कॾ हलबो, जेको नबी चए उहो कबो, जेको नबी चए न कयो उनखे छॾे ॾिबो, तॾहिं ई हिदायत आहे, तॾहिं उनखे को भउ न, को ग़मी कोन थींदा। आख़िरी आयत आहे, वल्लदीन कफरू, पर उहे जिन इनकार कयो, वकज़बू, ऐं कूड़ो जातो, छाखे, बे आयात न, असांजी आयतुनि खे, क़ुर पाक जी आयतुनि खे जे कूड़ो जातो, उलाइक असहाबुन नार हुम फीहा ख़ालिदून। पोइ हाणे क़ुर पाक जूं आयतूं हुजनि, या इन खां पहिरीं हर क़ौम लाइ जेको किताब आयो, जेको सहीफ़ आयो, उहे बि किताब उन्हनि जी आयतूं न, जेके उन्हनि खे आयत मां ॿ लफ़्ज़ थींदा आहिनि, किताब जी आयत क़ुर पाक जी, या ॿिए कंहिं किताब जी, या वरी आयत माना निशानी, अलाह पाक जी निशानी, वण टिण सिज चंड, इहे सभु छा आहिनि, इहे सभु निशानियूं आहिनि अलाह पाक जी, मौत ऐं ज़िंदगी अलाह पाक जी निशानी आहे, तमामु वॾी वॾी निशानी। छा आहे ॿी ॻाल्हि निशानी कहिड़ी, छा आहे, वक़्तु, असर, वक़्तु कीअं थो गुज़रंदो वञे, अधु कलाकु पहिरीं शुरू कयोसीं, इहो मोटी कोन ईंदो, क्लास शुरू कयोसीं अधु कलाक में, इहो अधु कलाकु पोइ असां वञी सघूं था पिया, न आहे, इहा अलाह पाक जी निशानी आहे। वल्लज़ीन कफ़रू वकज़बू, कंहिंजो इनकार कयूं ऐं कंहिं बाबति कूड़ ॼातऊं, बे आयात न, अलाह जी आयतुनि खे, उलाइक असहाबु नार, उहे केरनि, संगती आहिनि बाहि जा, असहाबु नार, साहब चइबो आहे माना जेको गॾु हुजे, सोबत में हुजे, गॾु हुजे, संगती हुजे, बाहि जा संगती, दोस्ती,
हुम फिया ख़ालिदून, उहे मंझंसि रहंदा। हीउ ख़ालिदून जेको लफ़्ज़ आहे न, हीउ ॾाढो मूंखे ॼाणींदड़ आहे। सची ॻाल्हि इहा आहे, तव्हां चए सम्झ में अचे न लफ़्ज़ जी माना, सदाईं रहण वारा। जंहिं जन्नतनि लाइ पढ़िजे थो पियो त सदाईं रहंदा। बशर लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, इहा जेका आयत असां चईसीं त बिशारत आहे मुमिननि जे लाइ। वहुम फिया ख़ालिदून, उते रहंदा सदाईं। ऐं वरी अॻिते अचे थो ला यमूत फिया ला या, पोइ उते ॿियो मौत न ॾिसंदा। उते उते ॿियो जेको आहे न, माना मौत ॿियो कोन्हे, सदाईं रहण जी ज़िंदगी आहे। जेकॾहिं असाबु नार आहे, इहा सदाईं रहण जी ज़िंदगी, त अलाह अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, अल्लाहुम्मा ला जअलना मिनहुम, अल्लाह से अहिड़नि मां न कजांइ जेके इनकार कनि ऐं जे कूड़ो ॼाणनि अल्लाह जे आयतुनि खे, पर कहिड़नि मां कजांइ जिन अल्लाह जे आयतुनि खे सच मञियो आहे, उन्हनि खे उन ते हलण जी, अमल करण जी, उन्हनि खे सिखण जी कोशिश था कनि। अल्लाह से असां उन्हनि मां कजांइ इंशा अल्लाह ताला। इहा असांजी आख़िरी आयत आहे। छड़ो या त कफ़र हिकिड़े लाइ, कफ़रा ॿिनि लाइ, कफ़रू घणनि लाइ, कज़ब हिकिड़े लाइ, कज़बा ॿिनि लाइ, कज़बू घणनि जे लाइ। घणा किथां शुरू था थियनि? टिनि खां। घणा ॾहनि खां शुरू कोन था थियनि, घणा ॿिनि खां शुरू नथा थियनि। हिकु, वरी ॿिनि जे लाइ, पोइ बाक़ी घणा। ठीक थियो। ऐं हिते ॿी जेको हिकिड़ी सूरत तौहा में ही 20 नंबर आयत आहे, इन में बि अलाह पाक साॻियो ज़िक्र कयो आहे। वैस क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस अबा, हिते वस्तकबरा लिखियल कोन्हे। अलाह पाक जी आयतुनि कीअं किथे बि थियूं आहिनि, कहिड़ो मतिलबु थो निकिरे, उन हिसाब सां उते कंहिं न कंहिं कॉन्टेक्स्ट में ॾिसणो खपे थो पियो। हिते ॾिसो कीअं आई आहे, वैस क़ुलना साॻी आई आहे, हिते चओ अबा आयो आहे, हिते वस्तकबरा जो ज़िक्र न आयो आहे। ठीकु। हुन खां पोइ वरी ॿी आयत आहे सूरत तौहा जी 20 नंबर, सुमज तबाह रबू, वरी संदसि पाण खे सॻोरो कयो, पोइ मथसि बाज सां मोटियो, फताब अलैहि व हदा, हज़ादा मन सां मिलाए तौबा क़बूल कई न, इन्नहु व तवाब रहीम चयो न, हिते वरी तवाब जी ॻाल्हि आई आहे। मथसि बाज सां मोटियो ऐं खे सिधे रस्ते लाथईं। अलाह पाक हुनखे हिदायत ते रखियो आहे, नबी सभु हिदायत ते आहिनि। हुन खां पोइ ही ॻाल्हि सूरत तौहा में वरी अॻिते हली ईंदो, कालह बिता मिनहा जमिया बादकुम लिबादिन अदुवन, वरी हिते बि साॻी ज़िक्र आयो, मंझास ॿ लही वञो, अवां मां कंहिं कंहिंजा वेरी थींदा। पोइ छा, पोइ जॾहिं अवां वटि मुंहिंजी हिदायत अचे, तॾहिं जंहिं मुंहिंजी हिदायत जी ताबेदारी कई सो गुमराह न थींदो ऐं न खे ॾुखियो थींदो। हुते छा आयो हुयो, लफ़्ज़ ॿिया आया हुते। अहिड़े नमूने क़ुर पाक में तदबुर करण जी ॻाल्हि आहे न, कहिड़ी जाइ ते कहिड़ी ॻाल्हियूं आयूं आहिनि इंशा अल्लाह ताला। ऐं तदबुर जेका हिकिड़ी ॻाल्हि असां फाइनल था कयूं, तकड़ी इहा ॻाल्हि, सभु समावात आहिनि, माना 7 आसमान, उन्हनि जे विच में मुफ़ासिलो घणो आहे, हदीस मुबारक में अचे थो पियो 500 साल। कीअं? हीअ हदीस मुबारक आहे। हाणे तव्हां ॾिसंदो न, ॾाढो ॾुखियो लॻंदो हिनखे, यार असां कीअं पढ़ूं हदीस मुबारक। हीअ अंग्रेज़ी जो तर्जुमो आहे हिन में, त हिनखे तव्हां पाण थोरो ॾिसी छॾिजो त ही सेट जिते वियो आहे ग्रीन में, इहो अलाह पाक जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, सॉरी हदीस मुबारक आहे, त ही सेट में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं ठीकु आहे, ॿियो हे दे सेड, ही वरी जेको असाब सगुरा वेठा जॾहिं उन्हनि चयो त पोइ दे उहे चवंदा। ही ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ आहे, ऐं ही बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे, त ही सेट ठीकु आहे, इहो ग्रीन हुजणु खपे। आख़िर हाणे हिते जॾहिं असां अरबी में ॾिसूं था पिया न, इनखे बि मां थोरो खोले करे रखियो आहे सम्झण जे लाइ, पर हिते जॾहिं ईंदो न, ही बयानु थियल आहे ख़म्स में अते, ख़म्स चइबो आहे 5, ख़मीस, ख़मीस जो ॾींहुं थींदो आहे न, 5 ॾींहुं आहे उहो ख़म्स में अते, में अत चइबो आहे माना 100 खे, $100 $100 रुपया, $100 रियाल, 100 खे चइबो आहे ख़म्स में अत, माना 500 सनतिन, माना साल, आम बि सालनि लाइ ईंदो आहे, आमिन। हाणे कीअं आहे हिते, ही जेको हदसन आहे, जेको बि हिते बयानु आहे, जंहिं सभु कयो, माना ॿुधायो हदस, माना हिन ॿुधायो, हिन ॿुधायो, हिन ॿुधायो, उन खां पोइ ही चए थो पोइ आख़िर में काल, ही जेको इहो फरमाए थो, काल बैनमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जालिसन व असहाबुहु इज़ अता अलैहिम सहाबुन
असां वेठा, मां वेठो हुउसि जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में वेठा हुआसीं। काल बैनमा असांजे सां गॾु जेको नबी करीम सां वेठा हुया त असहाबनि सां त हिकु ककर आयो, साहब माना ककर, पोइ फ़ाक़त नबी फ़क़ाल नबीउल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि खां पुछे थो सुवाल, हल तदरून मा हाज़ा, ॼाणो था ही छा आहे? पोइ हू छा था चवनि बिलू में, बिलू जेको आहे इहो आहे जेको असाब सगुरा था चवनि। ऐं कमाल असाबनि सगुरनि जो, कोई चयो हा साईं ककर हिन असां ॾिसूं था पिया, पर न, फ़क़ालू सभई कीअं था चवनि, फ़क़ालुल्लाहु व रसूलुहु अअलम, उन्हनि सभु चयो अल्लाह ऐं उन जो रसूल ई ॼाणनि था बहितर, अल्लाह ऐं रसूल जे ख़बर आहे। यानी ईअं न त असांखां का ॻाल्हि विच में थींदी को हिकदमि नौज़ अस्तग़फिरुल्लाह बि मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, त माण्हू पंहिंजो ॿुधाइण में देरि कोन थो करे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॻहियूं जॾहिं असाबनि खे सुवाल थियो त असाब पंहिंजो रायो न ॾींदा, रायो छा ॾिनो, फ़क़ालू अल्लाह व रसूलु, अल्लाह ऐं हुन जो रसूल ई ॼाणे थो बहितर। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल, वरी ॿियो सुवाल आहे, वरी हुननि जवाबु ॾिनो आहे, वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवाल फरमायो आहे, हुननि जवाबु ॾिनो आहे। अहिड़े नमूने सां सॼो हले थो पियो त इहो आहे 500 साल आहिनि ॿिन्ही आसमाननि जे विच में ऐं आख़िरी आसमान ऐं सिदरतुल मुंतहा जे विच में। ठीकु आहे, हिन में बि तव्हां तदबुर कजो, ही 22 नंबर आहे त 29 नंबर आहे त जेका हाणे ख़तमु कईसीं, इहो ज़िक्र करे आया आहियूं। अर्द जी जेको हिते कीअं माना आई आहे ज़मीन ठहण जी, ऐं हिते कीअं आई आहे। ठीकु आहे, हिते जाल आयो आहे, हिते ख़लक़ आयो आहे, हिनखे ॾिसणो पवंदो। ठीकु आहे, हुन खां पोइ जार मजरूर आहिनि, हिनखे असां सेशन ख़तमु था कयूं पियूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं आमीन सिखण में ग़लती थिया त अल्लाह से पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। बारक अल्लाह ली व लकुम क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। और ट्यूशन रियाज साहब, मां रिकॉर्डिंग बंदि थो कयां। आमीन। जज़ाक